औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। लर्निंग विद एनएमएस ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। अॼु असांजो टॉपिक आहे सिंधी ग्रामर इल्मे सनफ़ इंशा या ऐसे। अॼु पंहिंजो लेक्चर आहे इंशा या ऐसे ते, जेको पाण हिन लेक्चर में पढ़ंदासीं। इंशा या ऐसे हिकु इस्तिलाह जी हैसियत में ऐसे जो तर्जुमो आहे। पहिरीं हिन खे मज़मून बि चयो वेंदो हो, लेकिन मज़मून हिकु अहिड़ो आम इस्तिलाह आहे जंहिंजी हदुनि में सवाइ ई मज़मून, तहक़ीक़ी मक़ाला इस्ताईं जो इख़बारी कालम बि अची वञनि था। मज़मून जे उन ख़ासि क़िस्म लाइ कंहिं ख़ासि लफ़्ज़ जी ज़रूरत हुई, जंहिं लाइ बाद में इंशाइया जी इस्तिलाह खे इस्तेमालु कयो वियो। हिंदीअ में इंशाइया लफ़्ज़ घणो आम न आहे, पर उर्दूअ में उन जो ख़ासि मुक़ामु आहे। मतिलबु इंशाइया जेकी लिखत आहे उहा सिंधीअ में घटि आहे ऐं उर्दूअ में उन जी वधीक हैसियत आहे ऐं सुठो हुनखे मुक़ाम बि हासिलु आहे। सो ही हुयो इंशाइया। अॼु पाण इंशाइया पढ़ियोसीं ऐं अञा लेक्चर सिंधी इल्मे सनफ़ जा बि रहनि था। सो अञा 2-3 ॾींहं लेक्चरनि में ॿिया बि लॻंदा। उन खां बाद में पाण पढ़ंदासीं इंग्लिश ग्रामर। बहरहाल पाण हिन सिंधी ग्रामर खे पाण फिक्स कयूं, उन खां बाद में वरी ॿिनि शयुनि खे ॾिसंदासीं। उमेद आहे त तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। अहिड़ियूं ॿियूं सनफ़ूं ॾिसण में मिलंदियूं। ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल। सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल लर्निंग विद एनएमएस। लाइक शेयर कमेंट्स ज़रूरु कंदा।